होती है बड़ी कपकपी कब्रों को देख कर, पर मुद्दतू इस कब्र में रहना जरूर है। मैं किसी को क्या इल्जाम दूं अपनी मौत का है दोस्त, इस दुनिया में सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने। संग पसी सुरहोन थी मता हो तन पंहिंजो कन, जे हुयूं दर मथे दादलियूं से पियूं रतुरवन, लखे लोधियूं हितां बानियूं बारो चन, हित थियूं सैयद सैयद कन शल अॻियां सैयद सैयद चवन। जे भाई जोगी थिया त कहो कलमे संदीकार, पूरो रहो पंजन सी आया टीहन टार, से ही धागा धार जनेरा सुनारी रब जी। मन मणियो तन तस्बीह दिल दबूरो जन, तारू जे तलबजू वहदत सार वजन, वहदहू वाहिदहू वहदहू वाहिदहू इहो राग रगुन, से सुताई जागन निंड इबादत जल्दी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेको भी इंसान हिन दुनिया में आयो आहे ज़रूर उनखे हिकु ॾींहुं ये दुनिया छॾणी छॾे। लना मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत व बुलूलिल खराब। रोज़ानो हिकिड़ो फ़रिश्तो आहे जेको हर इंसान जे दरवाज़े ते वञी ऐलान कंदो आहे लिदूलिल मौत व बुलूलिल खराब, ए इंसानो ॼणियो मरण जे लाइ ठाहियो ॼाण। यानी जेको ॼायो आहे सो मरंदो, जेका शइ ठही आहे उहा ॼाण। ऐं मौत जी काई मुंद कान्हे। कणिक जी मुंद, सारियुनि जी मुंद, वणनि जी मुंद, कमंद जी मुंद, अंबनि जी मुंद, नारगिन जी मुंद, पर मौत वारी शइ आहे जॾहिं काई मुंद कान्हे। अचे त ॿार ते बची सघे थो, जवान ते बची सघे थो, बूढ़े ते बची सघे थो, बीमार ते बची सघे थो, पर तंदुरुस्त ते बची सघे थो, जाहिलनि ते बची सघे थो, पर आलिम बि बची न सघे। मुरीद त मरंदा पर मुर्शिदनि खे बि न छॾींदो। कारकुननि ते त ईंदो पर लीडर बि न बची सघे। ऐं आया असां वारे सां पर वेंदासीं बिना वारा।
मता ये समझो तो पहिरियों बाबो मरंदो, पोइ अम्मा मरंदी, पोइ वॾो बाप, ॿियो नंबर, पोइ टियों नंबर, मां 7 नंबर ते जेसिताईं नंबर अचे तेसिताईं मस्ती करे वठां, जॾहिं नंबर आयो पोइ तयारी करी। सो बाबा नंबर ते न आहे, अबो अम्मा वेठा आहिनि, पुटनि जा जनाज़ा कब्रिस्तान में पहुता, वॾा ॿाहिरि वेठा आहिनि, नंढा वॾा। सुभानो हर वक्त तैयार हो। शेख फरीदुद्दीन अत्तार वॾो बुज़ुर्ग हुयो, पर हिन जो मुश्क अंबर जो कारोबार हो। अत्तार माना अतर वारो। दुकान ते हिकिड़ो फ़क़ीर आयुस दरवेश, अच्छा सेन आहे शेख साहब अल्लाह जे नाले ते ॾे। हू गिराकनि में मसरूफ़, वरी ॿियो दफ़ो चई शेख साहब अल्लाह जे नाले ते ॾे। शेख साहब फ़क़ीर खे निहारे, फ़क़ीर कावड़ में चयसि शेख साहब मरणो मां अथई या कोन अथई? तो हुन बि कावड़ में चयो त जीअं तूं मरंदी तीअं मां बि मरंदुसि। तो हुन दरवेश चयो मूं वांगुरु मरंदे? चई हा। चई ॾिस त मां कीअं थो मरां। वरी आवाज़ सां चई अल्लाह अल्लाह अल्लाह, 3 दफ़ा अल्लाह जो नालो वरितई दम भर। इहा ई मौत जी तयारी। पोइ फरीदुद्दीन अत्तार पोइ कारोबार छॾियो, हुन दरवेश खे गोदड़ी वेठो, अल्लाह जे नाले में मसरूफ़। सुभानो हर वक़्तु तयारु। असांजी 60 साल 70 साल उमिरि थी वई आहे, सुबुह शाम ज़मीन जो चक्कर ॾियूं पिया, फुटी कीअं थी, बसर कीअं, गोॾनि में सूर आहे, पोइ बि पुट जे दुकान ते वञी वेहूं था त सेल घणी थी, गिराक केतिरा आहे। महीने ॿे महीने बैंक जो बि चक्कर ॾियूं पिया, मैनेजर खे चऊं था त बैलेंस घणो बचियो। कॾहिं कब्रिस्तान बि विया भला हरू भरू 8 ॾींहं महीने ते भला कब्रिस्तान जो बि चक्कर ॾियूं, छो त उतो जे लाइ का शइ आहे ई कान्हे जो ॾेई वञूं, ख़बर ई कान्हे, सम्झूं था त क़बर जे लाइ का शइ आहे ई कान्हे। होॾे पैसो आहे, होॾे ज़मीन आहे, पैदावार थी वई, तॾहिं करे ॾेई वञूं था। हालांकि हिते त 50-60 साल रहंदासीं, क़बर में त हज़ार साल। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बि 8000 साल गुज़री, उन वक़्त खां वठी जेकी माण्हू मरी विया से मोटिया, माना 1000 साल में क़बर में रहो, उनजो फिक्र सो दुआ कयो अल्लाह असांखे इहो फिक्र नसीब। दीन जे हर मसले में इख्तिलाफ थियो, नमाज में इख्तिलाफ, रोज़े में इख्तिलाफ, हज में इख्तिलाफ, ज़कात में इख्तिलाफ। हिकिड़ा नमाज सीने ते हथ ॿधी करे ॿिया पढ़नि, ॿिया वरी दुन ते, के वरी छॾे पिया ॾियनि, इख्तिलाफ आहे या न? के इमाम जे पोयूं अलॻि तो पढ़नि पिया, के नथा पढ़नि, के आमीन ॾाढा चवनि, के आस्ते चवनि, इख्तिलाफ। रोज़े में इख्तिलाफ, हिकिड़ा जल्दी सेहरी कनि, इफ़्तारी वरी देर सां, ये असांजा मौलाई असां वरी सेहरी देर सां कयो, इफ़्तारी जल्दी, छो त नबी से फरमा आख़िर सेहर, सेहरी पोइते कयो, आख़िरी टाइम में कयो। हिन जो 2 बजे मानी खाई वरी सुम्ही पओ, आख़िरी टाइम। अज्जलुल फित्र, इफ़्तारी वरी जल्दी कयो, इख्तिलाफ आहे। हज जे मसइले में इख्तिलाफ, पर माण्हू त ख़ुदा जी खुदाई में इख्तिलाफ कयो, नबी से जे नबूवत में इख्तिलाफ। अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि जेके चवनि था त रब कोन्हे,
हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो दायरो आयो। इमाम साहब खां सवाल कई से अल्लाह आहे? इमाम अबू हनीफ़ा फरमायो हा अल्लाह आहे। दलील? इमाम साहब फरमायो लखे मुसलमान आलिम बुजुर्ग वली नबी रसूल सब चवनि था अल्लाह आहे, तॾहिं करे मां बि चवां थो अल्लाह आहे। चईंसि इहो को सही दलील त न आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा फरमाइस तोखे पीउ आहे? चई हा। दलील? चईंसि अम्मा थी चवे त इहो मुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजो पीउ आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमाइस तोखे शर्म नथो अचे हिकिड़ी माण्हूअ जे चवण ते तूं मञी थो त अल्लाह आहे, ऐं मां लखे मुसलमान आलिम बुजुर्ग नबी रसूल चवनि था अल्लाह आहे, मां न मञा? सचो सवाल। अल्लाह काथे आहे? हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि खीर जी चोरी घुराई। हुन दारे खे चई त हिन खीर में मखण आहे? चई हा। इमाम साहब फरमाइस काथे आहे? चईंसि सॼे मखण में आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमायो जीअं खीर सॼे मखण में आहे ईअं रब बि सॼे जान। खीर में मखण ॾिसण में अचे कोन थो पर मञी थो त मखण आहे, ईअं रब बि भली ॾिसण में न अचे पर मञिणो पवंदी त रब बि आहे। इंसान में रूह आहे, मञो था पर ॾिसण में कोन थो अचे, ईअं रब बि आहे पर ॾिसण में न। हवा सॼे जहान में आहे पर मञो था त ॾिसण में कान थी अचे पर मञो था हवा आहे, ये रब भी भली ॾिसण में न अचे। मुसलमान खे मञिणो आहे त रब आहे। ऐं रब हर जाइ ते आहे। ये वरी चवंदा त बसि रब अर्श ते रहमान अलल अर्श इस्तवा, बसि रब अर्श ते आहे तंहिंजे करे हिते जीअं वणेव तीअं पिया कयो। छो त अलाह त हिते आहे ई कोन्हे, अलाह त अर्श ते। तंहिंजे करे भली गुनाह कयो, ॾोह कयो, ॿिया खाओ, ज़ुल्म कयो, इहो बि हिकिड़ो वॾो फ़ितनो। सचो अलाह हर जाइ ते आहे, अर्श ते बि आहे, हिते बि आहे। जीअं हवा हर जाइ ते आहे ईअं रब बि हर जाइ ते आहे। रूह जिस्म जे ज़रे ज़रे में आहे, ईअं रब बि जहान जे ज़रे ज़रे में। हिकिड़ो मसलो आहे मौत जो, बसि जंहिं ते सॼी दुनिया जो इत्तिफ़ाक़। मौत बराबरि मुसलमान भी मने तो मौत बराबर, काफर भी मने तो मौत बराबर। जेकी अल्लाह जी ज़ात की मनन था उहे त चवन था मौत बराबर, पर जेकी ताजा खुदा जी ज़ात जा मुनकर उहे भी चवन था मौत बराबर। ऐं कुरान भी ये तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। फरमाई जा भी दुनिया में तुरंदर शिया उन जी मथा मौत जो ज़ाइक़ो ज़रूर ईंदो। इंसानन जे मथा मौत ईंदो, जीतन जानवरन जी मथा मौत ईंदो, पखिन परिंदन जे मथा मौत ईंदो, बड़ी मखलूक जे मथा मौत ईंदो। पर यारो डारी जा मुसलमानो अहिड़ो वक्त भी ईंदो जो आसमान जे मथा भी मौत ईंदो त ज़मीन जे मथा भी मौत ईंदो। मान तो चवा कुरान तो फरमाई द समा फतरत, फरमाई जॾहिं आसमान जी मथा मौत ईंदो त इहो आसमान भी फाटी तरह तरह बणजी वेंदो। वइज़ल कवाकिबु इंतसरत, सितारन जी मथा मौत ईंदो त इहे सितारा भी मींहं जी कणी वांगुरु पिया हेठि किरंदा। इज़ शम्सु कुव्विरत, सिज जे मथा मौत ईंदो त सिज भी बेनूर थी वञी जहन्नम में किरंदो। अल क़ारियतु मल क़ारियह,
वमा अदराक मल कारिया यौम यकूनुन नास कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबालु कल इहनिल मनफूस। कुरान तो फरमा जबल जे मथा मोती दो त जबल भी उन्यल कपा वांगुर पिया उड़ा। पूरी दुनिया जा इंसान पतंग नहीं परवानल वांगुर पिया हलंदा। वइदल अर्ज़ मुद्दत वअल्क़त मा फ़ीहा व तख़ल्लत वअज़िनत लिरब्बिहा व हुक़्क़त। कुरान तो फरमा ज़मीन जी मथां मोती दो त या ज़मीन भी फेल जी हिकु थी वेंदी। ला तरा फ़ीहा इवजन वला अम्ता। फरमाई न ज़मीन में न हेठाई हूंदी न मथाई हूंदी, न वाड़िया जा तड़ा हूंदा न जबल हूंदा। या ज़मीन सॼी लेवल में हिकु थी वेंदी त पीठा में जी बणजी वेंदी। जेके भी ज़मीन जे अंदर शयूं आहिनि ज़मीन सभिनी शयुनि खे कढी करे ॿाहिरि फिटो कंदी। यो शरुन्नास यौमल क़ियामत हुफ़ातन उरातन गुरला। मुझे महबूब फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं, हज़रत ईसा खां वठी क़यामत जी दीवार ताईं जेके इंसान आया मरी विया जेके मौजूद जेके ईंदा सब कब्र मां ॿाहिरि निकिरी ईंदा। वलक़द जीतुमूना फुरादा कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा। रब फरमायो जे अम्मा जे पेट मां तव्हां ॿाहिरि ईंदा हो इहे पूरी दुनिया जा इंसानो तव्हां कब्र मां ॿाहिरि निकिरे जे मां ख़ुदा जे आरोपी। नबी से फरमायो उन्हनि जा मथा उघाड़ा हूंदा, पैर उन्हनि जा उघाड़ा हूंदा, जिस्म ते भी कोई कपिड़ो कोन हूंदो। जे बच्चो अम्मा जे पेट मां ॿाहिरि ईंदो आहे इहे सॼी दुनिया जा इंसान कब्र मां ॿाहिरि निकिरी ईंदा। अम्मा आशाज़ कैसी अर्रिजाल वन्निसाउ जमीआ यंजुरु बाज़ुहुम इला बाज़। सही मर्द भी उते औरतूं भी उते, मर्दनि जे जिस्म ते भी कोई कपिड़ो न, औरतुनि जे जिस्म ते भी कोई कपिड़ो न। ही त हया ऐं शर्म जो मक़ाम हूंदो। मर्द औरतुनि खे ॾिसंदा, औरतूं मर्दनि खे ॾिसंदियूं। नबी से फरमायो या आशा अल अम्रु अशद्दु मिन अन यंज़ुर बाज़ुहुम इला बाज़। आशा मामिलो एॾो सख़्त हूंदो, एॾो दर्दनाक ॾींहुं हूंदो जो मर्द खे ज़रूरत न थींदी जो औरत ॾे निहारे, औरत खे ताक़त न थींदी जो मर्द ॾे निहारे। अल्लाह जो ग़ज़ब ऐं कहर जुम्बश हरकत में हूंदो। कुरान तो फरमायो यौम युक्शफु अन साक़। जॾहिं पिनी खोली वेंदी सवाल थो पए त रब खे पिनी आहे छा? मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था पिनी जे खोलण जो मतिलबु इहो आहे जीअं दुनिया में कंहिंजी कंहिं कालर हूंदी आहे वरनि खे बि मथे कंदो आहे, बाहुनि खे बि कुंजींदो आहे। अॼु मां तोखे न छॾींदुसि, क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह जो ग़ज़ब ऐं कहर जुम्बश हरकत में हूंदो। रब कालर में फरमाईंदो ज़रनी वमन युकज़्ज़िबु बिहाज़ल हदीस सनस्तद्रिजुहुम मिन हैसु ला यअलमून। अल्लाह ताला कावल में फरमाईंदो अॼु छॾियो मां ख़ुदा खे त मां रब उन्हनि मुजरिमनि ऐं ॾोहारनि खे ॾिसां जन मुंहिंजे क़ुरान ऐं मुंहिंजे नबीअनि जे फरमान खे कूड़ो सम्झो। अॼु छॾियो मां रब खे त मां उन्हनि खे चङी तरह ॾिसां।
इनी रब के कावग हुंदी अल्लाह ताला फरमाए तो कथियल मुझा नबी रसूल यौम यजमउल्लाहु रसूल फयकूल माज़ा उजिबतुम। हजरत आदम को वठी हजरत ईसा ताईं, हजरत ईसा को वठी असा जे मिठे नाले वाले हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सब नबी रसूल गॾु बीठा हूंदा। अल्लाह ताला नबी रसूलन खां सवाल कंदो माज़ा उजिबतुम, ओ मुंहिंजा नबी ओ मुंहिंजा रसूल ॿुधायो तव्हां पंहिंजे क़ौम खे दीन जी दावत ॾिनी तौहीद रिसालत जो पैगाम पहुचायो। माज़ा उजिबतुम, ॿुधायो तव्हांजी क़ौम तव्हांखे छा जवाब ॾिनो। उलमा का पुछी ॾिसो नबी रसूल अल्लाह जे कावड़ जो ताब बर्दाश्त करे न सघंदा, उन्हनि खे का ॻाल्हि ज़हन में ई न ईंदी त असांजी क़ौम असांखे छा जवाब ॾिनो। सभु नबी रसूल रब खे चवंदा क़ालू ला इल्म लना, या अल्लाह असांखे कोई पतो कोन्हे, असांखे का ख़बर कान्हे त असांजी क़ौम असांखे छा जवाब ॾिनो। रब कावड़ में फरमाईंदो काथी आ मरियम जो पुटु ईसा। हाणे ज़िंदगी जी थी पुछा थी पुछा करे थे त नबी को भी पुछा करे तू ही मां केर थींदा। असां त चवंदासीं असांजो सॼो पार मुर्शिद ते आ, पाण ई मुर्शिद क़यामत जे ॾींहुं मोहर ॾींदो। बाबा कंहिंजो आसरो न कयो, पंहिंजी हिम्मत कयो। नबी जो हाल आहे त असांजो मुर्शिदनि जो छा हाल हूंदो। रब फरमाईंदो काथी आहे मरियम जो पुटु ईसा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची रब जा रूपी ईसाई भी सब गॾु थी वेंदा। हेॾो हज़रत ईसा हेॾो ईसाई बिरादरी अल्लाह ताला कावड़ में फरमाईंदो या ईसा इब्न मरियम, ओ मरियम जा पुटु ईसा अंत कुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैन मिन दूनिल्लाह। छा तो हिन ईसाईन खे चयो हो बर्तानिया अमेरिका फ्रांस कैनेडा जे ईसाईन खे तो चयो हो त मां मरी वञा त मुंहिंजी ऐं मुंहिंजे मां जी पूजा कजो, मूंखे मुंहिंजी मां खे मुश्किल कुशा समझो। छा तो हिननि खे चयो। मुफस्सिरीन हज़रात लिखंदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम बेहोश थी वञी किरंदो, उनजे जिस्म मां खून जा फुआरा जारी थी वेंदा, अल्लाह जे अर्श जे छांव में रखियो वेंदुसि। जन महिल होश ईंदुसि त चवंदो क़ाल सुब्हानक, या अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक आहे। मा यकून ली अन अकूल मा लैसा ली बिहक़, या अल्लाह मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे जो मां पंहिंजी क़ौम खे चवां त मुंहिंजी ऐं मुंहिंजे मां जी पूजा कयो। या अल्लाह मां त पूरी ज़िंदगी पंहिंजे क़ौम खे इहा ई दावत ॾिनमि इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फाबुदू। ए मुंहिंजा अल्लाह मां त सॼी ज़िंदगी पंहिंजे क़ौम खे इहा ई दावत ॾिनमि त मुंहिंजो रब बि अल्लाह, तव्हांजो रब बि अल्लाह, फाबुदू इबादत ने अल्लाह जी कयो। हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम, इहो ई सिधो रस्तो थियो। वयौम यहशुरुहुम वमा याबुदून मिन दूनिल्लाह। वरी बुज़ुर्ग गॾु थींदा
वठिए जो बगदाद वारे पीर महबूबे सुबानी के काथिया जामदा तार काथिया बिटवारो शाह अब्दुल लतीफ बिटाई काथिया सिर वारो कलंदर शाहबाद काथिया कराची वारो गाजी अब्दुल्ला शाह काथिया खट्टे वारो अब्दुल्ला शाह साहबी काथिया बदीन वारो समन सरकार काथिया चूहर जमाली वारो शायकीक व यौम याशुरुहुम व मा याबुदून मिन दूनिल्लाह उनजा मुरीद भी ईंदा फयकूल अअंतुम अज़ललतुम इबादी हाउलाय आगे वलियन को भी पूछा थे आगे बुजुर्गन को भी पूछा थे अल्लाह ताला वलियन के फरमाई दो बुजुर्गन के फरमाई दो अअंतुम अज़ललतुम इबादी हाउला बुधायो छा तव्हां हिननि खे गुमराह कया ओ बगदाद वारा पीर महबूबे सुबानी अब्दुल कादिर जिलानी छातो पंज मुरीदन के चयो त मां मरी वञा त मूंखे सॾ कजो हक़ पीर दस्तगीर छातो पंज मुरीदन के चयो त हर महीने जी 11 तारीख़ ते खीर ॾिजो न त मैं उमारे छॾींदो साव छातो हिननि खे चयो तूं मैं उमारी दे ओ बिटवारा बिटाई छातो पंहिंजे मुरीदन खे चयो त मां मरी वञा त मुंहिंजी क़बर ते करोड़ जो कुबो ठाहे क़बर ते पढ़े रखी 14, 15, 16 सफ़र जी तारीख़ ते मेलाज कराइजो खदरा नहीं ना चुंडा नाच कराइजो ना त नहीं घोड़नि जो मुक़ाबला कराइजो छातो हिननि खे चयो त बिट जा बिटाई तूं मुंहिंजूं उमेदूं पुॼा छातो हिननि खे चयो त मरी वञण खां बाद मूंखे सॾिजो ॾेर असांजो अंधो अब्दुल कयूम बोज़दार नात ख़्वान सो मां जो दरगाह ते वियुसि भिट शाह हिकु हमरा वेठो दरगाह जे साम्हूं वॾी आवाज़ सां पियो चए ॾे लतीफ़ त मां चयोमांसि न ॾिजांसि हू चए ॾे लतीफ़ हीअ अंधो चवेसि न ॾिजांसि त हुन चयो छो न ॾे हिन चयोसि मूंखे अखियूं नथो ॾे त तोखे पुटु छो ॾे छतो हिननि खे चयो त मूंखे अची सॾिजो निभागी माई भागी जी चवण ते उमेदूं मुंहिंजो लतीफ़ साईं पुॼायूं इंशाअल्लाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उहो बि चवंदो वहदहू ला शरीक लहू या अल्लाह मां त पंहिंजे पूरी ज़िंदगी में मुरीदनि खे इहो ई सबक़ ॾिनो वहदहू ला शरीक लहू अल्लाह अकेलो आहे वहदहू माना अल्लाह अकेलो आहे ला शरीक लहू न उनजी ज़ात में को शरीक न सिफ़ात में को शरीक हज़रत महबूबे सुबानी भी इंशाअल्लाह क़यामत ॾींहुं चवंदो या अल्लाह मां त पूरी ज़िंदगी पंहिंजे मुरीदनि खे इहा ई दावत ॾिनमि आख़िरी वक़्त में पंहिंजे पुटु शेख अब्दुल रज़ाक जिलानी खे वसीयत थो करे या बुनैया ला तदउ मन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे पारत थो कयां त मुंहिंजे मरण खां बाद मूंखे न सॾिजां मुंहिंजे अल्लाह के सॾिजां तुंहिंजी मां कोन ॿुधंदुसि मुंहिंजो अल्लाह या बुनैया ला तरजु मन सिवल्लाह हज़रत महबूबे सुबानी पंहिंजे पुट खे वसीयत थो करे ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे पारत थो कयां त उमेद आसरो मूं में न कजां उमेद आसरो मुंहिंजे अल्लाह में कजां तुंहिंजूं उमेदूं मां पूरियूं कोन कंदुसि तुंहिंजूं उमेदूं मुंहिंजो अल्लाह या बुनैया ला तख़फ अहदन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे पारत थो कयां त डिॼजां सिर्फ़ रब जी ज़ात खां छो त तुंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक हिकिड़ो अल्लाह आहे बाक़ी कोई कोन्हे जेको नफ़े नुक़सान जो मालिक मुश्किल कुशा के सब अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो
पछाड़ी ते के वेठा हो सवाल थी मुश्किल कुशा केर हाजत रवा केर नजर अंदाज जे लाए केर रुकू से जे लाए केर पुट में न्याण वारो केर इज्जत जिल्लत जो मालिक केर मौत हयाती जो मालिक केर नफे नुकसान जो मालिक केर आलिम गैब हर शे के जाना वारो केर हाजिर नाज़िर हर जाए ते मौजूद सभिन के ॾिसण वारो केर दाता ॾियण वारो केर दस्तगीर गौस मदद करण वारो केर गंज बश खजाना बख्शण वारो केर मुख्तार कुल की जात मुझे महबूब भी फरमायो मन कान आखिर कलामी ला इलाहा सब जोर से चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह मुझे महबूब फरमायो जब मुझे उम्मती जे जुबान ते अव्वल में भी आखिर में भी यही लफ्ज जारी थिया मुझो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकड़ो अल्लाह हुआ मोहम्मद मुस्तफा मुझो रहबर रहनुमाए मुझे महबूब फरमायो दखलल जन्नह मां तो फरमाया तयो बेश्तिया इंशाअल्लाह सब बेश्त मिलेगा रुपयो की दो सही बना हिफाजत कयो पंहिंजे ईमान जी चोर पे घुमण वे ईमान जा दाड़ेल पे घुमण वे ईमान जा एकरा बकरन जा चोर मेहने ढगन जा चोर करप्ट ऑफिसर राशि ऑफिसर पैसे जा दुश्मन थवा करप्ट वजीर पैसे जा दुश्मन थवा पर ॿिया हज़रात पैसो भी फुरींदा त ईमान भी फुरींदा चवंदा बाबा ॾाढा संजो उर्स मुबारक गाबा बीजो पाडा बीजो घटा बीजो बकर बीजो डन बीजो पुगर बीजो पछाड़ी में चवंदा अल्लाह वटि का शे कान अथव अल्लाह सब कुछ मुझे बाबे साईं के ॾेई छॾियो आहे बस मुझे बाबे साईं जी मज़ाक ते अचो ख़बर जा पन खाओ मज़ाक जे मथां मिट्टीअ जो दॿो जेको पियो आहे उतो मिट्टी खाओ तव्हांजा सभु मसला हल थी वेंदा हू पैसा पिया फुरनि ईमान पिया फुरियो हिफाजत कयो पंहिंजा ईमान जी पाण मता तव्हां चओ त रब हिफाजत कंदो रब खां दुआ घुरबी पर रब पाण तुंहिंजे त बचायो ईमान कुरान पढ़ो उलमा जो वाइज़ ॿुधो पंहिंजो ईमान मज़बूत कयो वॾी कीमती शइ त ईमान नबी से वट मक्के जा वडेरा आया ख्वाजा अबू तालिब के सिफारिश सब मक्के जा जमींदार वडेरा साईं के जी चो मोहम्मद मुस्तफा जेकर तो के शादी जो शौक हुजे मक्के में जेका भी हसीन जमील औरत इशारो कर असा तो के वापर आया जेकर तो के अमीर थियण जो शौक हुजे असा सभिनी फैसलो कयो आहे तो के एतिरो पैसो गॾु करे ॾियूं एतिरो तो के माल ॾियूं जो तू मक्के में सब खां वधीक अमीर तरीन बणी वञी जेकर तो के सरदारी जो शौक आहे असा सभिनी सरदारन फैसलो कयो आहे त सरदारी जी पग तुंहिंजे मथे ते था रखूं तो के असा चीफ सरदार भी मञण जे लाइ तयार आहियूं छो त तो में सभी सरदारन वारियूं खूबियूं आहिनि बाबा नबी से में खूबियूं हुयूं या न इनजे करे हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैहि फरमायो हिकड़ा जमंदाई सरदारी जे लाइ ॿिया जमंदाई गुलामी जे लाइ ये तव्हां असां ॿिया वारी गुलामी जे लाइ मोलीअ के ॾिसंदासीं उनखे भी बाहू बधंदासीं का पीर के ॾिसंदासीं उनजे भी पेरनि ते किरी पवंदासीं का सरदार खान के ॾिसंदासीं उनजे भी पेरनि ते किरी पवंदासीं पोइ मौलाना दीनपुरी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो हो वाणियुनि जो अक़ीदो आहे त असांजा 83 करोड़ अलाह जेतिरा वाणिया एतिरा अलाह माना हर माण्हू सां गॾु अलाह
शाहपुर ताकत जो वाणियो जे करे वेंदो नी हैदराबाद अल्लाह पाण सां गॾु खई हुई हिकु वाणियो हुयो अल्लाह इस किसे में को रखे तो कुत्तो जो आयो त जो उन जे मथो पेशाब तो वाणियो ॾिसे पियो तो कुत्तो पेशाब थो करे इबरत हासिल न पियो करे वो सबक सिखे त बाबा हिन जे हथ में का शइ न आहे न रातो बाहूं ॿधी करे पंहिंजे उन पुत खे पियो चए अरे वाह मुंहिंजा भॻवान साईं केॾा त तव्हां नरम दिल ऐं महिरबान आहियो जो कुत्तो मुंहं में पेशाब थो करे त कुत्ते खे बि कुझु नथा चओ रब कंहिंखो सम्झ खसींदो आहे त पोइ उन्हनि जो असर इन जे करे कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वलाकिन अक्सरहुम ला यशउरून कुत्ते के भी कुछ समझ हुंदी आ सूअर के भी कुछ समझ हुंदी आ पर मुशरिक के कुत्ते सूअर जेतरी भी समझ न हुंदी आ दुनिया में त वडा होशियार डॉक्टर तवा के ॾिसण में ईंदा प्रोफेसर इंजीनियर गवर्नर वजीर ओ सदर ट्रंप सॼी दुनिया ते हुकूमत करण जी कोशिश पियो करे पर दीन जे बारे में रब जे बारे में एतरी भी सोच कोन जेतरी कुत्ते गधा के दुआ कयो अल्लाह समझता असांजा साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा समझ में सुतरी न त करे में चरियो ये न करियो जीअं खीर करियो दुआ घुरो अल्लाह असां के भी समझ दे हुननि के भी समझ नबी से में बचपन में सरदार वारियूं खूबियूं नंढड़ा हुया साईं जन 6-7 सालनि जा 6 सालनि ख्वाजा अब्दुल मुत्तलिब साहब बैतुल्लाह में आया हजरत अब्दुल मुत्तलिब अंदर वियो साईं जन ॿाहिरि वेठा ये पंहिंजे मुंहं सां नबी से निकिरे जबल अब्दुल मुत्तलिब जो बाहर निकतो तो साईं जन ॾिसण में न आया अचे साईं जन खे ॻोल्हियईं करमल सफ़ा ते करमल मरवे ते मके जे हर जबल ते वियो आख़िर शाम जो मायूस थी बैतुल्लाह जे दरवाज़े खे अची चंबड़ियो रब खां रोई दुआ घुरी या अल्लाह अब्दुल्ला जी हिकड़ी निशानी ही मोहम्मद या अल्लाह मुझो पुत्र अब्दुल्ला जवानी में फौत थियो उन जी निशानी ही यतीम मोहम्मद या अल्लाह मां मोहम्मद के ॾिसंदोस अब्दुल्ला जी त सिक लही वेंदी पर मुंहिंजी बुख उन भी लही वेंदी ओ मुंहिंजा अल्लाह अॼु मुंहिंजो यतीम बचड़ो तूं मूंसां मिला अब्दुल मुत्तलिब दुआ पियो घुरे एॾो इहो मके जो सरदार अबू जहल उठ ते सवार हुयो साईं जन आडो उठ ते वेठा बैतुल्लाह जे सहन में उठ के विहारे अबू जहल अब्दुल मुत्तलिब के तो चयो अब्दुल मुत्तलिब यार हिन ॿार जी संभाल कर यार हिन यतीम जी संभाल कर हिकु मामूली ॿार कोन थो ॾिसण में अचे सम्झ में अचे थो त ही असांजी सरदारी ख़तम सचो सुभाणे तांजे करे त अल्लाह से फरमायो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा बद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा मक्के जा वडेरा साईं जन के में वही तानो प्याजन तो मोहम्मद को अल्लाह नाराज थियो आ ओ जिब्रील जे को पैगाम खणींदो 15 ॾींहं थी हाल जिब्रील आयो ई कोन अल्लाह नाराज थियो आ नबी सर के ॾाढो दुख ऐं सदमो पोतो अल्लाह अकबर ऐं याद रखो यारो ॾारे जा मुसलमानो बच्चो रोंदो आ बीमा उन के पर चाहींदा हल मुरीद परेशान हूंदो आ मुर्शिद तसल्ली दींदो आ शागिर्द परेशान थींदो आ उस्ताद तसल्ली दींदो आ पर खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजो सोरो नबी ॾुखारो थींदो त पैगंबर के तसल्ली जा वारो रब
अल्लाह ताला फरमाए वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा। ओ मुंहिंजा महबूब तूं छो थो दुख करी? मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुंहिंजे कारल कारल ज़ुल्फ़नि जो कसम, जेके तुंहिंजे सोने चेहरे मुबारक ते लॻल पिया। मा वद्दाक रब्बुक वमा कला। सोना तोखे छॾियो बि कोन अथमि, तोखां नाराज़ बि कोन थियो। मा वद्दाक रब्बुक वमा कला। मुंहिंजा महबूब तूं अम्मा जे पेट में हुए, तुंहिंजो अबो तोखां जुदा थियो, पर मा वद्दाक रब्बुक वमा कला। मां कोन छॾियो आहे। मुंहिंजा महबूब तूं 4 सालनि जो हुए, तुंहिंजी अम्मा आमिना बि अबवा में ओचितो तोखां जुदा थी वई, पर मा वद्दाक रब्बुक वमा कला। मां कोन छॾियो आहे। तूं 6-7 सालनि जो हुए, तुंहिंजो ॾाढो अब्दुल मुत्तलिब तोखां जुदा थियो, पर मा वद्दाक रब्बुक वमा कला। मां कोन छॾियो आहे। ओ मुंहिंजा महबूब तूं नंढड़ो हुए, तवजो कजो, ववजदक ज़ालिमन फहदा। मुंहिंजा महबूब तूं नंढड़ो हुए, जबलनि में हलियो वे, भुलजी जबलनि में तूं हलियो वे, वरी तुंहिंजो दुश्मन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्ला वटि पहुचाए पियो। ववजदक ज़ालिमन फहदा। तुंहिंजो दुश्मन तोखे खणी आयो, इहो दुश्मन तोखे कोन कयो, इहो बीमार रब तोखे उते पहुचायो। उते मूसा खे फिरौन जे घर में पियो पालिया। हिते वक्त जो फिरौन अबू जहल मोहम्मद मुस्तफा के उठ ते खणी बैतुल्ला में पहुचायो। अबू जहल तो चवे अब्दुल मुत्तलिब हिन ॿार जी संभाल कर, ही मामूली ॿार न आहे, सम्झ में अचे थो ही असांजी सरदारी ख़त्म कंदो। अब्दुल मुत्तलिब चयो अरे ज़ालिमा, हिन मुंहिंजे यतीम सां दुश्मनी न कर, ही सिर्फ़ तुंहिंजो सरदार न आहे, ही मोहम्मद मुंहिंजो बि सरदार अथई, पर सॼी काइनात जो मुंहिंजो मोहम्मद सरदार थी। के कड़ी खबर ही मुंहिंजो यतीम अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा हलंदी त उस में ककर मथो छाव कयूं हलंदास। तोखे कड़ी खबर ही मुंहिंजो उहो यतीम बचड़ो अथई, अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा पत्थरनि ते हलंदी, पत्थर बि पेरनि जे हेठों पशम बणिजी वेंदास। तोखे कड़ी खबर ही उहो मुंहिंजो यतीम बचड़ो अथई, अञा अम्मा जे पेट में हुयो। वणनि जे पन पन मां आवाज़ ईंदा, जबलनि जे पत्थर पत्थर मां आवाज़ ईंदा। बुशरा लक या आमिना, आमिना तोखे मुबारक हुजे, छो त तुंहिंजे पेट में जेको बच्चो आहे इहो मामूली बच्चो न आहे, 1.25 लाख नबीअ में रसूलनि जो सरदार। अम्मा जे पेट में सरदार, आलम अरवाह में सरदार। तव्हांखे ख़बर आहे अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुठी के थपकी हई त क़यामत जेके अचण वारा इंसान सभु किवलनि जे सूरत में ॿाहिरि निकिरी आया। पोइ अल्लाह ताला आलम अरवाह में सभिनी खां वाइदो वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? मुफस्सिरीन हज़रात लिखनि था सभु रूह माठ में आ, मौलवियुनि जा रूह, पीरनि जा रूह, वलियनि जा रूह, इमामनि जा रूह, नबियनि जा रूह, रसूलनि जा रूह, सभु ख़ामोश हुया। हिकिड़ो सरदार रूह हुयो असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सभ खां पहिरीं नबी जे रूह जवाब में चयो या अल्लाह तूं असांजो रब आ। पोइ सभिनी रूहनि रीस ते चयो असांजे सरदार जो इहो जवाब आहे त असां बि चऊं था कालू बला या अल्लाह तूं असां सभिनी जो रब। मिर्ज़ा गुलाम कादियानी और जो चेत नबी मां अपने नबूवत जो ताज मुंहिंजे मथे दिया सब जो लाड जंहिंजो बाथरूम में मौत थियो, पछाड़ीअ में मिठनि पेशाबनि जो मरीज़ थी वियो,
वो हिकिड़े खीसे में वट जा भितर हूंदा, ॿिए खीसे में वरी ॾुध हूंदो। बेईमान खे बिठाण जी बाग लॻे त वट भितर जा जेके वट जा भितर हुया उहे खाईंदो। वरी कॾहिं कॾहिं भितरनि जी जाइ ते ॾुध सां इस्तिंजा करे। इहो तो असांजे नबी जो मुक़ाबिलो करे। तव्हां चवंदो त तव्हां यहूदियुनि जे ख़िलाफ़ कोन था ॻाल्हायो, ईसाइनि जे ख़िलाफ़ कोन था ॻाल्हायो। वाङा ॾींहं असांजे मुल्क में गैर मुस्लिम रहनि पिया। बाबा यहूदी त पाण खे यहूदी सॾाईंदा, उहे त चवंदा त असां यहूदी आहियूं। असांजो तव्हांजे किताब सां वास्तो कोन्हे, असांजो पंहिंजो किताब तोड़े था, असांजो पंहिंजो नबी मूसा आहे, असांजो तव्हांजे मस्जिद सां वास्तो कोन्हे, असांजी पंहिंजी इबादत जी जाइ गिरजा आहे। ईसाई बि चवंदा असां ईसाई आहियूं, असांजो पंहिंजो किताब इंजील, असांजो पंहिंजो नबी ईसा, असांजी पंहिंजी इबादत जी जाइ कनीसा। वाङा बि चवनि था असांजो पंहिंजो किताब गीता, असांजा पंहिंजा राम ऐं गुरु आहिनि, असांजी पंहिंजी इबादत जी जाइ मंदर। ही बेईमान आहिनि काफ़िर, वरी असांजो क़ुर पिया पढ़नि, असांजे मस्जिद जहिड़ी मस्जिद न ठाहिनि। काफ़िर बैतुल्लाह पिया पहुचनि। मौलाना मक्की साहब जेको बैतुल्लाह में दर्स ॾींदो आहे, उहो बि ॻाल्हि करे त हिते मौलाना मंजूर अहमद चनियोटी पंजाब जो वॾो आलिम हुयो, हथ में नबूअत जो, वो हिते आयो। वो हिते आयो बैतुल्लाह में, मुंहुं जियारो जिवनो सॼो ॾके चई मौलाना ज़ुल्म थियो। हिकिड़े कादियानी खे मां ॾिसी आयो बैतुल्लाह जो तवाफ़, कुरान उनजे सीने सां लॻल, मरकज़ी अॻवान हुयो कादियानी। जल्दी कर उथी थाने ते केस कयो, हिनखे बदिरायो। मौलाना मक्की साहब चयो, मां चयोमांसि त इहा हुकूमत असांजी ॻाल्हि सम्झंदी कान, तंहिंजे करे हिन सां हाली झेड़ो कयो, जिथे मिलई उते दसे, पोइ पाण ई पुलिस ईंदी, पोइ उते थाने ते ॻाल्हियूं थींदियूं। पोइ मौलाना मंजूर अहमद हिन जे तार में हो कादियानी, रबे जो हुयो, मरकज़ी अॻवान हुयो कादियानी। बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे, क़ुरान बि खयूं पियो घुमे, ॾाढ़ी हुनजे चेहरे ते अछी ॾाढ़ी पटको पातल। मौलाना मंजूर अहमद ॿिए साथी खे चयो त क़ुरान मजीद तूं खसी, मतिलबु क़ुरान जी बेअदबी न थिए। हुन क़ुरान मजीद खसिस, मौलाना उते मताफ़ में दसे, मुकूं लतूं ठौशा आत्मा नकमा रब कजे हाजी सब परेशान करे। ही छा मौली था विढ़नि सो बैतुल्लाह जे साम्हूं। यकदम पुलिस पहुची वई, खणी वई थाने ते, ॿिन्हिनि खे ॿधऊं। पुलिस वारनि चयो बाबा तव्हां दीनदार माण्हू आलिम माण्हू मताफ़ में था विढ़ो, हालांकि बैतुल्लाह में त का ॿिलीअ खे बि धकु हणो न आहे, को कबूतर हुजे झटकी हुजे उनखे बि धकु न हणिबो, दम पइजी वियो। मौलाना मंजूर अहमद चयो साईं ही काफ़िर आहे, हीअ असांजे बैतुल्लाह में छो आयो आहे, तवाफ़ छो थो करे, क़ुरान मजीद असांजो छो थो करे। अच्छा, पुलिस वारे हुन कादियानी को पुछा कि बाबा तू मुसलमान ही या काफ़िर? उन्हें चयोसीं मां मुसलमान आहियां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ऐं ये मोहम्मद में मुराद मिर्ज़ा गुलाम अहमद वठंदा था, कलमो इहो असां वारो पढ़ंदा, पर हुननि जो इरादो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद में मुराद मिर्ज़ा गुलाम अहमद। चईं असांजे नबी फरमायो आहे जेको क़िबले ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़े, क़ुरान मजीद मञे, सलाम जो जवाब ॾे, असांजी ज़बीह खाए, उठी खाए, उहो मुसलमान आहे। असांजो आहे मां काजे क़िबले खे बि मञा थो, हिन ॾे मुंहुं करे नमाज़ थो पढ़ां, क़ुरान बि मां पढ़ां थो, मञा थो क़ुरान खे, कलमो बि पढ़ां थो। तव्हां जेको बि जानवर ज़बीह कयो मां खाईंदुसि, सलाम जो जवाब मां ॾींदुसि। पुलिस वारे चयो मौलाना खे त ही त बाबा चए थो त मां मुसलमान आहियां,
मौलाना मंजूर अहमद सन मुल्क पाकिस्तान में भुट्टे साहब की हुकूमत में 74 में सितंबर के महीने में कादियानी मिर्जाई लाहौरी जिक्री उन्हनि जेड़ा कुफर जी फतवा आई छो तो ए मिर्जा गुलाम अहमद कादियानी जा नबूवत जी दावा कई उन कूड़े नबी के नबी करे मनीदा हाने इने के चो मिर्जा यके तो उन्हें मिर्जा गुलाम अहमद कादियानी ते लानत करे तो लानतिया काफरा दज्जाला कूड़वा पो भली जेका वणे मुखे सजा दे पुलिस वाले उन के जो बाबा मौलाना गाल सही तो करे उन जे नबूवत जी दावा कई उन ते लानत कर चो तो लानतिया ओ काफरा दज्जाला तो वो तो कादियानी जो अगवान होयो जैसे मां लानत न कंदस मां उन के नबी बनी दो लाख ओ उन पुलिस वाले के भी गाल समझ में आई मौलाना मंजूर अहमद के चई हलो इन के सा चंगी तरह दिसोंदा वो थाने में बदो सख्त सजा दे जलील करे पाकिस्तान में मोकलियो इन मा तो अंदाजो लगायो त केड़ा है कोई बात ही इमरान नियाजी भी यही हरामी था जे का दे दिया जिथे जिथे जे दोया कना बुदोया का इस्लाम अजुगाली को कर नारे तकबीर जेके जागन था उहे नारे जो जवाबी नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत कादियानियत लानत कादियानियत मिर्जा गुलाम मोहम्मद कादियानियत 15-20 साल में इन न्याजी जे वाता ता करे बुधो त मिर्जा इनते लानत ये कूड़ा ये काफर ये दज्जाल बाबा सदर दया खानी असा ने हजरत सैयद वारन यो मुतालबो कयो तो तू सिर्फ जुबान असा चो तो मिर्जा लानत हन काफर हन दज्जाल हन तो असा फतवा तो हटदा हिन कमी ने 15-20 साल में करे ये कयो आसिया मलूना की कफरन के हवाले कई आजाद करे मिर्जा अब्दुल शकूर जो को गुस्ताख हुयो उनके कफरन के हवाले कई अमेरिका जे मिर्जा वजीउद्दीन जो गुस्ताखी कई उनके आजाद करे उन हवाले कई 400 गुस्ताख रसूल जेलर में पाकिस्तान जे जेलर में हावे मकल गोट की ट्रोरी खमीस जेडी गोट की मिसुते गोटी में को वाणे हुयो दोस्तन जो से नबी से गुस्ताखी कई जेल में अगर 400 गुस्ताख जेल में है ही बदमाश नियाजी अमेरिका से वायदो कर आयो है तो ये सब गुस्ताख बातों के हवाले कर माता का पूछा तो कोई लानत चे अरे वायदो कई तो 27 अक्टूबर ते इन जे मुआते दांगी मलंग जे ला इंशाल्लाह से सब निकल इंशाल्लाह आगे खबर है मौलाना फजल रहमान साहब चनाब नगर में भी तकरीर कई असा जे इन मार्च जो खौफ सिर्फ इन कादियानी नवाज हुकूमत के ना है बल्कि इसराइल यहूदन के भी खौफ है खतरो आ इसराइल जी तो अखबार लिखियो आ तो जे कदम मौलाना फजल रहमान इन मार्च में कामयाब थियो तसा 40 साल जेका यहूदियत कादियानी जिला मेहनत कया अरबी डॉलर असा खर्च किया हर वो सब पानी में हला वीदा असा जे मुआते दागी मर जीदी ऐ सच्चो इंशाल्लाह 31 अक्टूबर ते यहूदी इसराइल कादियानी हिनन जा नवाज रही हुक्मरान इन सभनी जे मुआते इंशाल्लाह दागी इंशाल्लाह आगे से ठीक है हां गई तो मौलवी साहब जो लती को बुधाए एक को हज होयो ओने एक हमरा आयो बार पूरा कर हज मन जी आदत है तो वारन के पानी भी हणदा साबुन ये वार नरम थे भट सा बियो अरे को बरोच वेठो ये बरोच ते होजे तो नाराज न थे उन्हें हज में के चो तो इन के मथे के पानी छो यो साबुन छो है इसी मथे के हज में चयो बाबा यो भाड़ियो यो भाड़ी आता जे करे न जे मथे के पानी है साबुन आयो मास
उन बरोच साहब चयो बाबा असां भाड़ी न आहियूं, असां गैरतमंद आहियूं, असांखे पाणी न हणे। हुन चयो ठीकु आहे, तूं मुस्लमान आहीं त तुंहिंजे मथे खे पाणी न हणंदा, साबुण पींदा। हाणे हुनजा वार वॾा, ॿियो त ॻंढियल वार, हज मजीअ जो पाकी हमीद चर, हिकिड़ो टुको, ॿियो टुको, टियों टुको, सॼो मथो रत, बरोच जे अखियुनि में पाणी, नक में पाणी, सॼो पघिरजी वियो। त हज में खे चई यार थोरो थोरो भाड़ी मां बि थी वियो, अलाह जो वास्तो ते पाणी हण। सो ही भागा न्याजी हुकुमरान ये भी भाड़ी थी विया था। ये असांजा जलसा, ये रैलियूं, ये झंडा, ये उठन ते साईं शुएब साहब उठन जो काफ़िलो कढियो, हिकिड़ो हमरा अलाए किथां उठ ते निकितो आहे, अॼु पैदल हिकिड़ो काफ़िलो निकितो आहे। ये बुज़ुर्गनि जूं दुआऊं, खोड़ असांजूं अमरियूं भेनरूं रोज़ा पियूं रखंदा, या अलाह आलमनि जी मदद कर। सो अधु भाड़ी थी वियो आहे, इंशाअल्लाह सखर पहुचंदासीं त ही तॾहिं वेगे हलिया वेंदा। ही मुल्क पाकिस्तान मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मुल्क आहे। हिते न यहूदी रहंदा, न कादियानी रहंदा, न कादियानी नवाज़ रहंदा, हिन मुल्क में रहंदा त मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम। तो केरु आहे जेके काफ़िले में तैयार थियनि, हथ मथे खणो, सभिनी जो इरादो आहे सभु हलो। बसियूं बुक पे थी थियनि, 5000 किरायो आहे, ऐं मतां तव्हां सम्झो त उते मरंदासीं। मीडिया चवनि पिया था बाबा पंहिंजे बच्चनि खे न छॾियो, मरंदा, असां उते हथियार था खणी वञूं छा? असांखे त हुकुम थियो आहे 4 बाय 4 जो तॾो हूंदो, हिकिड़ो बिस्तरो हूंदो, हिकिड़ो कंबल हूंदो, तबरी जमात वारो हिकिड़ी छटी, हिकिड़ो कमरो हूंदो, या थर्माश पाणी पीअण वारो, हर हिकु जमायती वटि हिकिड़ो झंडो हूंदो, क़ुरान मजीद जो नुस्ख़ो हूंदो, हिकिड़ी तस्वीर हूंदी। इंशाअल्लाह असां इस्लामाबाद जे रोडनि में रस्तनि ते तॾा विछाए क़ुरान मजीद जा ख़तम कढंदासीं, विर्द बुखारी जा ख़तम कढंदासीं, आयत करीमा जा विर्द कढंदासीं, ज़िक्र कंदासीं, दुरूद पढ़ंदासीं। हिन ई नमूने सां आलिमनि जा बयान थींदा, बुज़ुर्गनि जा दर्स थींदा। क़ाइदे जमियत फरमायो आहे त मदरसनि जा तालिब जेके नौजवान उहे किताब बि खणी अचनि, उते इंशाअल्लाह असां रोडनि ते मदरसा खोलींदासीं। इन हालत में जेकर असां ते हमिलो थिए, असांखे गोली लॻे त इहो मौत भलो अथव, शहादत मरंदासीं त हिते हूंदासीं त बचंदासीं, मौत हिते थी वेंदी। पर नबी जी इज्जत जे लाइ, नामूस रिसालत जे लाइ, ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ, मस्जिद मदरसे जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त जे लाइ जेकर असांजी जान वञे त इहो भलो मौत अथव। बाबा बकरी हिकिड़ी बग़ैर सीर जे मरण में इहा हराम आहे। पर जेकर बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई करे काती वहायो त इहो हलाल मौत आहे। दुआ कयो रब असांखे हराम मौत खां बचाए, हलाल मौत नसीब फरमाए। सब दुआ में घुरबो नी, ख़ुसूसी दुआ करो अल्लाह ताला उलमा जी जदोजहद खे कामयाब करे। नात ख़ाना हिकिड़ो इहो वरी गाॾीअ में जहिड़ो कंदो त मूंखे वारो न ॾिनो, साईं नात चवंदो, उन खां पोइ साईं जन जी दुआ थींदी। जीअं वेठा आहियो, दुआ खां अॻु में को बि न उथे, मां बि वेहां थो। बिस्मिल्लाह। महशर में नवसारी दो, महशर में नवसारी दो, साथ सजे खे संभारी दो। वाह दे प्रिय जो प्यार उम्मत साए, वाह प्रिय जो प्यार उम्मत साए। उम्मत जूं आहूं ॿुधी दर्द भरियूं गाहूं ॿुधी। उम्मत जूं आहूं ॿुधी दर्द भरियूं गाहूं ॿुधी।
चैन साकोल गुज़ारींदो चैन साकोल गुज़ारींदो वाह मुझे पीरीअ जो प्यार उम्मत सां है वाह मुझे पीरीअ जो प्यार उम्मत सां है महशर में न विसारींदो साथ सॼे खे संभालींदो वाह मुंहिंजे पीरीअ जो प्यार उम्मत सां है वाह मुंहिंजे पीरीअ जो प्यार उम्मत सां है ॾींहंनि टिनि रातिनि मिसिल हूंदो सॼणु सजदे सुतल ॾींहंनि टिनि रातिनि मिसिल हूंदो सॼणु सजदे सुतल परवर खे पुकारींदो परवर खे पुकारींदो वाह मुंहिंजे पीरीअ जो प्यार उम्मत सां है वाह मुंहिंजे पीरीअ जो प्यार उम्मत सां है महशर में न विसारींदो साथ सॼे खे संभालींदो वाह मुंहिंजे पीरीअ जो प्यार उम्मत सां है सॼी जमात दुआ घुरे اللهم احسن عاقبتنا في الامور كلها واجرنا من خزي الدنيا وعذاب الاخره या अल्लाह असां समूरनि जो बि क़बूल फरमा मंज़ूर मक़बूल फरमा या अल्लाह बीमारनि खे शिफ़ा कामिल अता फरमा या अल्लाह समूरनि जे रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकत अता फरमा या अल्लाह उलमा किराम जे जान माल जो हिफ़ाज़त फरमा या अल्लाह हे जेको जलसो मोहम्मद इस्माइल साहिब उनजे दोस्तनि साथियुनि कयो कोशिशूं कयूं उन समूरनि जी कोशिशुनि खे मंज़ूर मक़बूल फरमा या अल्लाह इस्लाम ते ज़िंदगी ईमान ते ख़ात्मो फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।